सुजावल में मुस्तक औरतुनि लाइ आयल वज़ीफ़े वारी क़िस्त मां गैर क़ानूनी कटौती, मुस्तक औरतुनि जो एजेंट माफ़िया तौरु फ्रेंचाइज़ मालिकनि ख़िलाफ़ एहतिजाज। सुजावल में एहसास फलक प्रोग्राम तहत मुस्तक औरतुनि लाइ आयल वज़ीफ़े जी 9,000 रुपया क़िस्त रक़म ईंदे ई एजेंट माफ़िया सरगर्म थी विया आहिनि। वज़ीफ़े जी क़िस्त वठण लाइ आयल अबोच औरतुनि खां 500 खां 1,000 रुपयनि ताईं कटौती कई पई वञे, पर लाॻापियल इंतज़ामिया वज़ीफ़े वारी रक़म मां थींदड़ कटौती ते को बि तहरीक न वरितो आहे। सुजावल शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एजेंटनि पंहिंजा दुकान खोले छॾिया आहिनि, जिते मुस्तक औरतुनि जी पे लॻल आहे। बेवा ऐं मुस्तक औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे। होॾां मुस्तक औरतुनि मसवाद, शेरबानू, हकीना, माजिदा, कुलसुम ऐं वीहनि एहतिजाज कंदे मुस्तक औरतुनि मीडिया खे ॿुधायो त एजेंट ऐं फ्रेंचाइज़ मालिक असां 9,000 क़िस्त मां गैर क़ानूनी तौरु 500 खां 1,000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। वज़ीफ़े जी क़िस्त ॾियण लाइ को बि तरीक़ेकार न आहे। मुस्तक औरतुनि मुतालबो कयो फौरी तौरु गैर क़ानूनी कटौती ख़त्म करे औरतुनि सां थींदड़ तज़लील बंदि कई वञे। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।